पर महिरबानी करे हुन RBOD जेको वॾे में वॾो इशू आहे हिकिड़ो असां वटि उन्ही खे सॉल्व कयो वञे। ऐं फेडरल गवर्नमेंट खे तव्हां जेके ॾिनो आहे ग्रांट तव्हांजी सुठी ॻाल्हि आहे, पर उन्हनि खां ग्रांट वठी इन कम खे सिधो कयो वञे जेको हिन महिल असांजे लाइफ लाइन आहे। असां इरिगेशन असांजे इलाइक़नि में इहो ॼण असांजी ज़िंदगी बि आहे, पाणी बि आहे, सभु कुझु असांजो उहो आहे। असांजी महिरबानी CNW में जेके असांजा रोड कुझु मंज़ूर थियल, हिकिड़ो रोड महिरबानी थी मंज़ूर थी आयो हो ऐं घणा ई अहिड़ा रोड ठहनि बि था, पर स्पेशली कुझु रोडनि जा नाला मां खणंदुमि हिते। जेके रोड 2010 जी ॿोॾि खां पोइ डैमेज थियल आहिनि त अॼु ताणी उन रोडनि ते गाॾी नथी हली सघे। CM सिंध साहब पाण वेठो आहे, हिकिड़ी गाॾी में चढ़ी असां फरीदाबाद मेहड़ रोड वियासीं। थी सघे थो असांजा दोस्त हिते वेठा आहिनि, उहे बि असां सां गॾु मेंबर हुया। हालत इहा ई त अॼु ताणी उन रोड ते जे चिंचीज़ में चढ़ी ग़रीब गुरबो असां साईं त लैंड क्रूज़रनि में चढ़ी हलिया वियासीं, पर उते चिंची ते चढ़ी जेका पेट वारी माई वञे थी त उहो वॾो नुक़सानु थी थो पए। साईं जन खे अर्ज़ु आहे त हिकिड़े 5 किलोमीटरनि जो हिकिड़ो गैप आहे या 10 किलोमीटरनि जो गैप हूंदो, एतिरा सिंध हुकूमत वटि ज़रिया आहिनि। ऐं स्पेशली CNW खे रिक्वेस्ट कंदुमि त हिकिड़ी ज़ाती इंट्रस्ट वठी ऐं उन रोड जे उन रस्ते खे ॾिसियो वञे, हिकिड़ो तमामु ज़रूरी आहे। गाजी ख्वावर्स कड़ियो सबड़ खान रोड, मीरण माची दोस्तली रोड, जूनानी टू गाजी ख्वावर रोड, गढ़ी टू जखर रोड, गेबीदेरो टू कंबर रोड, ये हिन महिल असांजे इलाइक़े जी लाइफ लाइन्स आहिनि, जंहिंमें अञा ताणी 2010 खां जो इहे डैमेजिस थियल आहिनि रोडनि जा, उन्हनि जा स्ट्रक्चर तबाह थी विया आहिनि। साईं जन खे रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे उनखे तवजो ॾियनि। इहे बि अल्हम्दुलिल्लाह जीए बूटे जे नारो हणी ऐं अॼु ताणी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कामयाबु कंदड़ इलाइक़ा आहिनि। हेल्थ फैसिलिटीज़ जे लाइ रिक्वेस्ट आहे, अॻे बि असां रखियो आहे त कंबर असांजे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे, उते चेस्ट पेन यूनिट जे लाइ रिक्वेस्ट मां पंहिंजे लास्ट बजट तकरीर में बि कई। हिन महिल बि असांजी अदी हज़रार साहिबा वेठी आहे। मां इहा रिक्वेस्ट कंदुमि त अदी महिरबानी करे उनखे तवजो उन ते आणनि। ऐं मां अदी खे रिक्वेस्ट कंदुमि त असांजे डिस्ट्रिक्ट जे हेडक्वार्टर्स ऐं कुझु ॾूराणा पुराणा पोइते पयल जेके इलाइक़नि जा यूनिट्स आहिनि, उन यूनिट्स ते महिरबानी करे पाण अचे हिकिड़ी विज़िट कंदा, संदसि ख़िदमत असां कंदासीं, उहा ॾेखारींदासीं बि सही, त ॾिसंदा त उहा उन जी वधीक ख़बर पाण ई पइजी वेंदी ज़माने जी। असांजो हेल्थ मिनिस्टर साहिबु, मुंहिंजो पंहिंजो एजुकेशन मिनिस्टर साहिबु नाले भाई असांजो, उन्ही खे इहा रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे असांजे स्कूलनि जे लाइ तव्हांजी महिरबानियूं आहिनि। हिन दफ़े तव्हां उन्हनि खे ॾिना आहिनि त वञी पाण फर्नीचर वठनि, अलाह कंदो उहो नसीब में बि थींदो इलाइक़े जे माण्हुनि खे, पर तव्हांजी महिरबानी सां CM साहिब जे चवण सां असांजा मिनिस्टर साहिब जेके अचे उते खुली कचहरी करे विया DC साहिब जे हिकिड़े बंदि कमरनि में।